जो सुनो गुलाबी गुलाब सारे शहर में हुआ जो सुनो गुलाबी गुलाब जो सारे शहर में हुआ देखे दीदी सल्लाही वो सेठ ये तो फकीर के ॾिसे ॼण फकीर जी शिकिल कंहिं माचाणी सां मिलंदी हुजे सेठ ॾिसी छा थो करे फ़क़ीर कोन ॾिठा अथई छा वाह त अंब जे खोखे वांगुरु खुली वियो थी कारीगर खे चओ त चाणी सुठी ठाहे प्यारे अरे छोरा वीआईपी चाय तैयार कर फकीर लाए मुए के सुजाग कयो त वाटे में न बूथ हणे छोरा पपन उथार इन उरड़ीअ वते खे मस मस त धंधो चरियो आहे वरी निभाग चिटण शुरू कयो अथस उस्ताद हिकिड़ी चांहि तयार करे बोलो बाबा हाजिर 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 ये लेडीज कैसा है लेडीज कोने उस्ताद फकीरा अरे वाह जो उस्ताद बस कर ॿुधई न अॻ में बि सेठ खे तड़ी कढी अथस सेठ तव्हांजे ॻोठ जा नलका चोर पटे विया आहिनि छा जो कारीगर जो बूथ बि नथा दोहरायो इन्हीअ खे पंहिंजे मुर्शिद जी झला त बूथ खे पाणी ई न हणजाए सेठ मलंगनि ते कहिड़ियूं मयारियूं दिल साफ़ हुजे बूथ खे माण्हू छा कंदो बूथ नथो धोए त वारनि खे त कंगो शंगो ॾे वार ईअं थी विया अथसि ॼण बेलचे जे मथां सयूं पयूं हुजनि फ़कीर माण्हू न खिलाए मलंगनि ते चांहि पीअण आयो या चर्चा करण आयो आहीं हिन होटल ते पपन जे करे लड़ी था अचूं न त तव्हां ॾे को निहारे बि कोन मुआ डांदा गाॾिया पीथा